नाज़िक कराची जिले के बिलाल कॉलोनी में मींहं जे वारनि सबब गंदगी जो आज़ार वधी वियो आहे। शहरियुनि पारां सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था निज़ाम भुट्टो जी हीअ रिपोर्ट। कोरंगी जी सिंधी वसंदी बिलाल कॉलोनी में कायम मींहं जे वारनि वारो इलाको मसइलनि जे वर चढ़ियल आहे। सफ़ाई सुथराई न हुजण, इंतज़ामी नज़र खां ओझल अण ऐलानियल वेस्ट कॉलोनी गंदगीअ जे ढेर में तब्दील थियल नज़र अचे थी। हिन इलाके में 250 खां 300 जे लॻभॻि मींहं जा वाड़ा आहिनि, जिन में 50 खां वेंदे 500 ताईं हर वाड़े में मींहुं बीठल आहे, जिन जो खीर हज़ारे मणनि में थिए थो, जेको वापारियुनि खे ॾिनो वेंदो आहे ऐं हू सदर समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दुकाननि ते विकिरो कनि था। इंतज़ामिया मींहं जे वाड़नि वारे इलाइक़े खे न त रोड ॾेई सघी आहे, न वरी पकियूं घटियूं ॾियण लाइ के क़दम खयां विया आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिते हर पासे गंदगी पखड़ियल आहे। एतिरे ताईं जो जॾहिं बरसाति पवंदी आहे त हिन इलाइक़े मां 1 खां 1.5 हफ़्ते ताईं खीर मार्केट में मोकिलण लाइ रस्तो नाहे हूंदो। नतीजे में खीर वाड़नि में पए ख़राब थी वेंदो आहे। मींहं जे वाड़नि वारे हिन इलाइक़े में अक्सर करे फैक्ट्रियुनि जी इंतज़ामिया गंद ऐं केमिकल मींहं जे वाड़नि वेझो उछलाए छॾे थी, जंहिंजे करे गंदगीअ में वेतर इज़ाफ़ो थींदो रहे थो। वधंदड़ गंदगीअ सबबि बीमारियुनि ऐं मौसमी तब्दीलियुनि ऐं वायरस ऐं ॿियनि बीमारियुनि जहिड़ो कि ज़हरबाद, मुंहुं खुर खां वेंदे नमूनिया जहिड़नि मर्ज़नि मुंहुं कढियो आहे, जंहिंमें वापारियुनि जूं केतिरियूं मींहूं मरी चुकियूं आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हर रोज़ 3 खां 4 मींहूं मरनि थियूं, जंहिंजे करे वापारियुनि खे लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे ऐं केतिरा ई कर्ज़ी पिणु बणिजी विया आहिनि। ओॾा लाइव स्टॉक खाते हिते न त के डॉक्टरनि जूं टीमूं उमाणियूं आहिनि ऐं न ई वरी इंतज़ामिया सफ़ाई सुथराई कराए हिन इलाइक़े खे गंदगीअ खां बचाइण जी कोशिशि कई आहे। इन हवाले सां धरती टीवी पहुची माल जे वापारियुनि खां संदन मसइलनि बाबति ॼाण वरिती, जंहिं पंहिंजनि मसइलनि ते रीत वीचार वंडिया आहिनि। तव्हांजे साम्हूं पियो आहे कचरो बचरो, हे सॼो माल असांजो दरपदर थी वियो आहे। जेको बि जानवर हे तेल जेको बि साड़ींदा सॼे असांजे माल ॾे आयो आहे। असांजे माल में वॾो नुक़सानु पियो आहे, एतिरो नुक़सानु पियो आहे जो असांखे ख़बर आहे। तव्हां ॾिसी था जो तेल में अलाए छा आहे, छा साड़िनि था, अलाए छा किन फिथ कचरो धप, मज़ूर बीमार था थियनि। असां पाण हिते एतिरा अची परेशान थिया, झले बीठा आहियूं, को अचे ई कोन थो वेझो। गंदगी बि आहे ऐं हिते को MP कोई कॾहिं को अहिड़ो तावन न कयो अथई। को रस्ता हे जेके पाण में असां वाड़नि वारा मिली 2-4 डंपर विझरायूं था, उहे साॻियो ई पाणी में लुड़ी था वञनि ऐं का सहूलियत कोन्हे। बरसाति वसे थी, हितां रस्तो ॾिसो साम्हूं, उन ते हेठां बिजली तारा आहिनि, जंहिंजे करे 2-3 माण्हू अॻ में मरी विया आहिनि। साईं असांखे का बि सहूलियत न आहे। असां वोट ॾियण लाइ असां वञूं था उते वॾेरनि ॾे, साईं असांखे सरकारी मुलाज़िमनि ॾे जेके आहिनि उहिदेदार, उन्हनि ॾे वञूं था, असांखे रोड रस्ता ठाराए ॾियो, असांखे का भी ना है सहूलत। ये 1 किलो पड़ रहा है कम अभी तो बहुत राशन इतना महंगा हो गया है, भैंस वाला बस से बाहर हो गया है, अपने आप को मार रहा है और फायदा कोई नहीं है इसमें। वेटनरी डॉक्टर धरती टीवी सां ॻाल्हाईंदे मींहनि में बीमारियुनि जो मुख्य कारण गंदगी ऐं मौसमी तब्दीली खे करार ॾिनो आहे। हिन वक़्तु दादा जेके बीमारियूं हलनि थियूं उहे जेके आहिनि न, माल में साड़ू आहे जंहिंखे मेस्टाइटिस चयो वेंदो आहे, ऐं ॿियो खुर जी बीमारी आहे, फुट एंड माउथ डिज़ीज़ जी, माल में ॿियो निमोनिया हले थो। हिन वक़्तु इन क़िस्म जूं बीमारियूं हलनि थियूं। ॿियो माल में जेको आहे जरासीमी बीमारियूं हूंदियूं, जंहिंमें ब्लड पैरासाइट आहे, खूनी जरासीम हूंदो आहे, जेके उनके अलावा ज़हरबाद हूंदो आहे। मैं धरती टीवी का बहुत शुक्रगुजार हूँ कि इन्होंने अपना वक्त कीमती निकाल कर यहाँ पर आए और लोगों से कुछ राय ली, मालूमात की। ये उनके शुक्रिया है बहुत बहुत, और आइंदा भी आते रहें, समझ में इनको मालूमात लेते रहें, हम इनके शुक्रगुजार रहेंगे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बिलाल कॉलोनी जे हिननि मींहं जे वाड़नि जे कारोबार खे हथी वठाइण लाइ मींहं जे वाड़नि वारे इलाइक़े में रोड रस्ता ठीकु करे फर्श बंदी कराई वञे ऐं इन सां गॾु लाइव स्टॉक खाते जी कन मट करे डॉक्टरनि जूं टीमूं उमाणियूं वञनि त जीअं बीमार मींहं जो इलाज करे उन्हनि खे बचाए सघिजे।